अदा, अॼुकल्ह तूं परेशान नज़र थो अची। को मसइलो आहे छा? मां तुंहिंजी भेण आहियां, मूंखे ॿुधा। न न मुंहिंजी भेण, अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। बसि थोरो सिकंदर जे करे परेशान आहियां। अदा, असां सां जेको हीउ सभु कुझु थी रहियो आहे न, हीउ सभु कुझु करे रहियो आहे चाचा कोड़े जो ख़ानदान। सिद्धरा, न चओ हुनखे चाचो, मां हुनजे सॼे ख़ानदान खे मारे छॾींदुसि। अदा, ॻाल्हि खे लिकाए न, मां सभु सम्झां थी। असल तुंहिंजी परेशानी अमीना आहे, मूंखे ख़बर आहे। ही तूं छा थी चवीं? अमीना जे बारे में तोखे कंहिं ॿुधायो आहे? तोखे कीअं ख़बर पई? अदा, हीउ सभु कुझु मूंखे जमीला ॿुधायो आहे। जेकॾहिं तूं चईं त असां अमीना सां ॻाल्हायूं तुंहिंजी शादी जे लाइ। न न, मूंखे हुन सां शादी करण जो को इरादो न आहे। ऐं ॿुध, तूं हिन मसइले जे विच में न अचु, इहो मुंहिंजो ज़ाती मसइलो आहे। अदा, तोखे कहिड़ी ख़बर त हीउ सिर्फ़ु तुंहिंजो मसइलो न, हीउ मुंहिंजो बि मसइलो आहे। जेकॾहिं तुंहिंजो मसइलो हल थींदो त मुंहिंजो बि मसइलो आसानी सां हल थी वेंदो।